यूनिट 19 उणिवीहो यूनिट असां पढ़ंदासीं अॼु फोर सिंस अगो ऐं अगो टे जेके लफ़्ज़ आहिनि इन्हनि ते तमामु इंतिहाई गौर करण जी ज़रूरत आहे जेको तमामु हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड मसइलो बि आहे इहो थोरो मुंहिंजे लाइ हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे इंतिहाई। सेक्शन ए में फोर ऐं सिंस सम्झायल आहे, ठीकु आहे। वी यूज़ फोर एंड सिंस टू से हाउ लॉन्ग, हीउ जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे हाउ लॉन्ग, इहो सवाल पुछण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। सवाल जॾहिं तव्हां सवाल पुछंदो त हाउ लॉन्ग इस्तेमालु कंदो, पर हुनजो जवाबु ॾींदो त तव्हां सिंस ऐं फोर सां इस्तेमालु कंदो हुन जवाब खे, ठीकु आहे। इंग्लिश जे अंदरि इहो आहे। सिंधी में जेको आहे सो फोर ऐं सिंस जी माना थींदी खां वठी, ठीकु आहे, ऐं हाउ लॉन्ग जी माना थींदी केतिरे वक़्त खां वठी। सवाल ठाहिण लाइ लाज़मी चवंदो घणे वक़्त खां वठी, केतिरे वक़्त खां वठी, केतिरे टाइम खां वठी। अहिड़ी तरह सिंधीअ में सवाल ठाहींदो हिकु ॿियो को जुमिलो ठहे त ठही सघे थो। सो हाउ लॉन्ग जी माना सवाल ई ठाहिण लाइ थींदो, ठीकु आहे। इन्हनि हाणे हिन जा इस्तेमालनि खे ॾिसंदो, जीअं जिल इज़ इन आयरलैंड, हाणे हिते इज़ इस्तेमालु थियल आहे प्रेज़ेंट सिंपल टेंस जे अंदरि। इज़ आहे सिंगुलर वर्ब आहे, हिकिड़ो ई वर्ब इस्तेमालु थियल आहे, सिंगुलर वर्ब आहे। इज़ सिंपल टेंस आहे, हिन खे टू बी वर्ब आहे इहो। हाणे जेकॾहिं के असां टाइम बयानु कंदासीं जेको वक़्तु गुज़री आयो आहे, जेके अञा ताईं उते आहे उहो वक़्तु ॿुधाईंदासीं त पोइ सिंस ऐं फोर इस्तेमालु करणी पवंदी आहे। सिंस किथे इस्तेमालु थींदी आहे, फोर किथे आहे, उहा हेठि लिखियलु आहे, बयानु करे हिन जी डिटेल ॾियूं था तव्हांखे। बाक़ी ॾिसो, शी हैज़ बीन देयर फॉर 3 days, फॉर 3 days माना हूअ हुते 3 ॾींहंनि खां वठी आहे। या शी हैज़ बीन देयर सिंस मंडे, हूअ हुते सूमर खां वठी आहे। ॿिन्ही जी माना खां वठी आहे, 3 ॾींहंनि खां वठी उते आहे या सूमर खां वठी उते आहे। त हिते हैज़ ऐं बीन जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो। सिंधी में साॻो ई इज़ वारी माना इस्तेमालु थींदी, जेका माना उते आहे, आयरलैंड में आहे। ईअं न त तव्हांजी जेकॾहिं टीचर्स जी नज़र कंहिंजी बि पोइ बाबा हेज़ रुगो लिखियो पिया हेज़, त दिमाग़ में इहा ॻाल्हि अची वञे त चुको ऐं चुका हिन में विझणी आहे। इन्हनि ॻाल्हियुनि खे महिरबानी करे रद्द करे छॾियो। ज़रूरी न आहे त इहो चुको चुका चुकी हुजे त बाबा हेज़ माना नज़र पई रुगो त माना ई मटिजी वई, दिमाग़ फ्री ईंदो आहे माण्हुनि जो। सो अहिड़े क़िस्म जी ट्रांसलेशन खां अवॉइड कयो, थोरो टारो कयो, परते रहो, पासे रहो। साॻी माना ई आहे, साॻी सिंपल वारी माना आहे। जीअं हूअ आयरलैंड में आहे, हूअ हुते आयरलैंड में त आहे पर 3 ॾींहंनि खां वठी आहे। छो जो 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, यानी गुज़री चुका आहिनि, तॾहिं बि अञा बि उते हाणे परफेक्ट थी विया आहिनि। इहो टाइम परफेक्ट टाइम ॿुधायो आहे, गुज़री आयल टाइम जेको ॿुधाइबो माना परफेक्ट आहे इशारो आहे, यानी इहो कमु थी चुको आहे, पूरो थियो आहे। इन करे जेको आहे सो परफेक्ट इस्तेमालु इंग्लिश स्पीकिंग में त उनखे परफेक्शन जी जेका माना ज़ाहिर करणी आहे, जीअं हैज़ ऐं हैव सां प्रेज़ेंट में, उनखां पोइ उनजी जेका आहे पास्ट पार्टिसिपल वारी सूरत इस्तेमालु करणी आहे। जो टू बी वर्ब जी जेका सूरत आहे उहा बीन आहे, इज़ जी, एम जी या आर जी, ठीकु आहे। वी यूज़ हाणे इस्तेमालु ॾे सिखूं था। वी यूज़ फोर प्लस अ पीरियड ऑफ टाइम, 3 days, 2 years, etc. माना असां फोर इस्तेमालु कंदा आहियूं जेको गुज़री आयल टाइम आहे, पीरियड उनखे चइबो आहे अरसो, अरसो चइबो आहे गुज़री आयल टाइम में। घणो अरसो थियो आहे, अरसो लफ़्ज़ जी माना इहा आहे, यानी जेको टाइम गुज़री आयो आहे उन टाइम खे गुज़री आयल खे ॿुधाइणो आहे तव्हांखे, त उनजे लाइ फोर जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो। सिंधी में साॻी माना हूंदसि खां वठी। जीअं ॾिसो, सूमर, अंगारो ऐं अरबा, मंडे, ट्यूसडे, वेंसडे, इहे 3 ॾींहं इहे गुज़री आया, त असां हिननि 3 ॾींहंनि जे गुज़री आयल जो नालो रखियोसीं 3 ॾींहं, यानी फॉर 3 days। जेकॾहिं 7 ॾींहं गुज़री अचनि सॼे हफ़्ते जे ॾींहं, सैटरडे खां वठी वेंदे जेको आहे सो संडे खां वठी मंडे खां वठी वरी संडे ताईं, टोटल घणा ॾींहं थिया? 7। इन 7 ॾींहंनि जो नालो गुज़री आया त असां रखंदासीं फॉर अ वीक, हफ़्ते खां वठी। अहिड़ी तरह सां जेको टाइम गुज़री अचे उनखे पीरियड चइबो आहे, पीरियड माना अरसो। हाणे सिंस इस्तेमालु थींदी आहे, वी यूज़ सिंस प्लस द स्टार्ट ऑफ द पीरियड, यानी जेको गुज़री आयो आहे टाइम, इन जे पोइ ते मुंड में हलिया वञो जितां शुरू थियो उहो कमु, जितां उहो कमु शुरू थियो, स्टार्ट थियो, द स्टार्ट ऑफ द पीरियड माना जेको अरसो आहे
जेको गुज़री आयो आहे उन काथां गुज़री आयो उहो उनजे मुंड ते पहुचंदो तव्हांखे सेंस इस्तेमालु करणी आहे। इंतिहाई कॉम्प्लिकेटेड मसइलो आहे हिते, ख़ासि करे पाकिस्तान में खोड़ ग्रामर दाननि जिन किताब लिखिया आहिनि उन्हनि में ई तमामु घणियूं मिस्टेक्स कयूं अथनि इन मसइले ते, सेंस ऐं फॉर वारे ते। जीअं मिसाल हिकिड़ो, सूमर खां वठी अॼु ताईं 3 ॾींहं थी विया आहिनि उनखे, सूमर खां वठी अॼु ताईं सूमर, अंगारो, अरबा, अॼु अरबा जो ॾींहुं आहे सम्झ, 3 ॾींहं थी विया न। त हाणे जेकॾहिं माण्हू उन जितां शुरू थियो गुज़री आयो त 3 ॾींहं थिया आहिनि न। हाणे इहो पीरियड आयो आहे गुज़री, पोइ हिते शुरूआति छा हुयसि? मंडे, शुरूआति मंडे खां थियो आहे न। हाणे जॾहिं मंडे जो जेको शुरूआति जो नालो वठंदासीं त असांखे सेंस इस्तेमालु करणी आहे। ओ सूमर खां वठी, शी हैज़ बीन इन आयरलैंड सिंस मंडे, सूमर खां वठी आयरलैंड में आहे। हाणे सम्झ में अचे थी ॻाल्हि, छो सूमर शुरूआति थी वियो आहे। हाणे जेकॾहिं ॾींहुं हिकिड़ो वरी ॿियो गुज़री आयो, अॼु जेकॾहिं अरबा आहे, सुभाणे ख़मीस थी वई, त तव्हां वरी साॻियो ई सेंस मंडे चवंदो, ईअं थोरी चवंदो त 4 मंडे। बाक़ी वरी होॾां ॾींहुं गुज़रियो त अॻ में 3 डेज़ पिया चओ, त हाणे चवंदो 4 डेज़। सफ़ा जेकॾहिं सवले नमूने सां सम्झण जी ज़रूरत आहे हिनखे, त इहो इहे आहे त जेको ॾींहुं गुज़रियल अची ॿुधाईंदो, गुज़रंदड़ टाइम ॿुधाईंदो न, त पोइ तव्हां उनखे 4 विझणी आहे, उहो मटिजी सघंदो आहे ईज़ीली। सिंस मंडे इहो कॾहिं बि न मटिबो, कॾहिं बि, छो शुरूआति उतां थी आहे। बाक़ी जेकॾहिं 3 ॾींहं थिया आहिनि त वरी ॾींहुं गुज़रंदो चवंदो तव्हां 4 ॾींहंनि खां वठी, वरी ॾींहुं गुज़रंदो चवंदो 5 ॾींहंनि खां वठी, वरी ॾींहुं गुज़रंदो तव्हां चवंदो 6 ॾींहंनि खां वठी, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। जेतिरा ॾींहं गुज़रंदा ईंदा, जेतिरा साल गुज़रंदा वेंदा, उन्हनि गुज़रियल टाइम खे तव्हां बयानु कंदो त 4 इस्तेमालु कंदो, छो जो स्टार्ट न आहे, तव्हां गुज़री आयल टाइम था ॿुधायो। पर हिनखे वापसि वञी 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 जितां शुरू थियो उहो उन ॾींहं जो नालो खणंदव, उन तारीख़ जो नालो खणंदव, त तव्हांखे सेंस इस्तेमालु करणी पवंदी। इन जा मिसाल अञा जेको आहे सो जुमलनि में चिटाई सां बयानु थी वेंदा। हाणे जीअं ॾिसो हिननि ते जुमला हेठि में, हाणे सो 4 जे लाइ चए थो त जीअं 4 3 डेज़, 3 ॾींहंनि खां वठी, माना 3 ॾींहं गुज़री आया आहिनि। ओरिजिनली मिसाल जीअं सूमर जो ॾिनई, सूमर खां वठी मतिलबु अरबा आहे त 3 ॾींहं गुज़री आया आहिनि न, त 3 ॾींहंनि खां वठी वग़ैरह, 4 ॾींहंनि खां वठी, 5 खां, 6 खां वग़ैरह वग़ैरह, अलाए केतिरा ॾींहं बयानु कया, 360 ॾींहंनि खां वठी, माना अनलिमिटेड टाइम आहे। अन आवर, कलाक खां वठी 4 an hour, माना कलाक, छो गुज़री आयल टाइम आहे 1 कलाक, 1 घंटो गुज़री वियो आहे तव्हांखे। मिसाल हिकिड़ो, हिकिड़े माण्हूअ कमु शुरू कयो पंहिंजो 3 वॻे, शुरू कयईं या 2 वॻे शुरू कयईं, मिसाल था ॾियूं, 2 वॻे शुरू कयईं, 3 थिया आहिनि, त घणा कलाक थिया हुनखे गुज़री आयल। 2 वॻे शुरू कयईं, महिल 3 थिया आहिनि, घणा कलाक थियसि? हिकिड़ो न। हाणे तव्हां 1 कलाक गुज़री आयल टाइम था ॿुधायो, 1 कलाक खां उहो कमु वेठी थी करे, या 1 कलाक खां वठी वेठी आहे, त इहो गुज़रियल टाइम। वरी कलाक गुज़रंदुसि, ॿियो चवंदो वरी मटाए, चवंदो त 2 कलाकनि खां वेठा, पर वेठी कंहिं शुरूआति पोइ हिते वापसि वञो जेको गुज़री आयल आहे, त माना ओ 2 वॻे खां वठी। जॾहिं 2 वॻे जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो न, सिंस 2 o'clock चवंदो, छो जो उहो गुज़री आयल टाइम न आहे, उतां शुरू थियो हुयो हुनजो कमु करणु, उते ओॾी महिल आई हुई। ठीकु आहे। हाणे जीअं अ वीक जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, 4 a week, माना गुज़री आयल टाइम आहे न इहो। वरी हफ़्तो गुज़रंदो चवंदो 4 2 weeks। जंहिं ॾींहं खां शुरू थियो उन ॾींहं जो नालो वठंदो, त पोइ तव्हां शुरूआति ॿुधाईंदो त सेंस इस्तेमालु कंदो। पर गुज़री आयल टाइम आहे 4 a week, 4 2 weeks, 4 3 weeks, गुज़रंदो ईंदो ईअं चवंदा ईंदो। 4 हमेशह गुज़री आयल टाइम लाइ चवणी। 4 a month, महीने खां वठी, महीनो जेको आहे सो गुज़री आयल टाइम आहे। वरी महीनो गुज़रंदो चवंदो 4 2 months, 4 3 months, 4 5 months, 4 17 months, 4 18 months, 4 50 months, भली जेतिरा बि महीननि जा नाला वठो, हज़ारे महीननि जा नाला वठी गुज़री आयल टाइम ॿुधाए 4 इस्तेमालु कंदो। बाक़ी जॾहिं मिसाल हिकिड़ो, असां हिते नसीराबाद में जेकॾहिं आया आहियूं, असां मिसाल नवां आया आहियूं, असां आया आहियूं सम्झो त अगस्त में आया आहियूं हिते। असां अॼु हिकिड़ो महीनो थो हले, सेप्टेंबर अक्टूबर नवंबर थो हले, अगस्त में आया आहियूं, त जेको आहे सो 4 महीना थिया न असांखे, यानी 4 महीननि खां वठी असां नसीराबाद में आहियूं। वी हैव बीन इन नसीराबाद फॉर 4 months, वरी महीनो गुज़रंदो चवंदासीं 4 5 months, पर आया कहिड़े महीने में, वापसि हुन अरसे खे जितां गुज़री आयो ओ अगस्त जो नालो वठंदव न, त पोइ तव्हांखे सिंस इस्तेमालु करणी पवंदी। वी हैव बीन इन नसीराबाद सिंस August 2016, मिसाल तौर सां सम्झायो। ठीकु आहे। वरी अचूं था ईयर्स ते, 4 5 years, 5 सालनि खां वठी। ठीकु आहे। वी हैव बीन
इन नसीराबाद फॉर 5 years। हाणे जेकॾहिं तव्हां पोइ हिते इन जो टाइम हणो, हिन महिल 2016 थो हले, 5 सालनि खां वठी जेकॾहिं असां नसीराबाद में आहियूं त तव्हां हिते पोइ हिते हिसाबु कयो त 2016 थो हले, त यानी शुरूआती टाइम ॿुधाईंदो त सेंस इस्तेमालु करणी आहे, उहो कहिड़ो महीनो, उहो कहिड़ो साल बीहंदो ॿुधायो? 2011। एक्सीलेंट एक्सीलेंट, वेरी गुड, शाबाश, ज़बरदस्त। 2011 खां वठी इहो स्टार्ट आहे। जॾहिं बि तव्हां भली 20 साल तव्हांखे गुज़री वञनि, पर शुरूआत ॿुधाईंदो त तव्हां चवंदो 2011 खां वठी, सिंस 2011। जॾहिं गुज़री आयल टाइम ॿुधाईंदा वेंदो, हर दफ़े तव्हांखे फोर इस्तेमालु करणी पवंदी, सम्झो न। 2017 थी वियो मिसाल हिकिड़ो, हाणे तव्हां चवंदो वी हैव बीन इन नसीराबाद फॉर 6 years। सम्झ में ॻाल्हि अचे थी? ऐं हाणे जेकॾहिं वरी शुरूआत ॿुधाईंदो त वरी वापसि 2011 ते ईंदो, वी हैव बीन इन नसीराबाद सिंस 2011। सम्झ में ॻाल्हि अचे थी हाणे? इहा अहिड़े अंदाज़े खे पका कंदा, भेरा ॾींदा, उनखे सम्झंदा अचो, बार बार इन्हनि खे वीडियोस खे ॾिसो, ॿुधो, सम्झो, इन्हनि खे लिखो, प्रैक्टिस कयो। अहिड़ी तरह सां 10 मिनट्स 10 मिंट गुज़री आयल आहिनि, गुज़िरियल टाइम आहे न। 10 मिनट्स 20 मिनट्स 30 मिनट्स सभु, हाफ एन आवर, अधु कलाकु, एन आवर वग़ैरह वग़ैरह, 2 hours 2 कलाक गुज़रियल टाइम आहे। 4 weeks 6 months, अ लॉन्ग टाइम अगो, घणो वक़्तु अगो, ख़बर न आहे अलाए केतिरो गुज़री आयल टाइम ॿुधायो न, घणे वक़्त खां वठी, यको, सिंधी में यको चवंदा आहियूं, यको, घणे वक़्त खां वठी, इन लाइ फॉर अ लॉन्ग टाइम आहे। शुरूआती त ॿुधाए थो न त किथां शुरू थियो। अनफॉर्चुनेटली लॉन्ग सां बि घणा सेंस इस्तेमालु था कनि, ते लॉन्ग आहे त सेंस हणो, ईअं अंधनि जी ॻाल्हि आहे। बसि तव्हां जिथे हणे वीचार सेंस हणो, सम्झो न कयो, सेंस जी ख़बर कोन्हे, फॉर जी ख़बर कोन्हे। सो सेंस इस्तेमालु थींदो स्टार्ट ऑफ द पीरियड, जेको अरसो गुज़री आयो आहे उनजो मुंडो तव्हां जितां शुरू थियो, स्टार्ट ऑफ द पीरियड, ठीकु आहे। जीअं सिंस मंडे, सूमर खां वठी शुरूआत आहे। सिंस 9 o'clock, सिंस 9 o'clock 9 वॻे खां वठी। सिंस 24 जुलाई, 24 जुलाई खां वठी। सिंस जनवरी, जनवरी खां जेन्युअरी, हिते वरी जनवरी, सिंधीअ में त असां पंहिंजो नालो हुनखे ठाहे छॾियो, हाणे उहो ई पढ़णो पवंदो आहे। इंग्लिश में चइबो आहे हिनखे जेन्युअरी। ऑक्सफर्ड जी डिक्शनरी में हिन जा उचार ॾिसो, कैम्ब्रिज, तव्हां पंहिंजा उचार न ठाहियो, इंग्लिश खे इंग्लिश वारे नमूने में सिखो ऐं सम्झो। जेन्युअरी माना सिंस जेन्युअरी, सिंस 1985 1985 खां वठी। सिंस वेंसडे, वेंसडे या वेडन्सडे, ऑक्सफोर्ड जी डिक्शनरी में फोनेटिक्स ऐं प्रोनाउंसिएशन ॾिसी सघो था। सिंस 12:30 यानी हाफ पास्ट 12, हाफ पास्ट 12 माना 12:30 खां वठी। सिंस 12, इनखे 12 चइबो आहे, टोलियो न आहे इहो, असां टोलियो पढ़िया पंहिंजी ज़िंदगी में। सिंस हाफ पास्ट टोलियो, टोलियो न आहे पुट, 12 अञा थोरो हिनखे पढ़ाईंदा आहिनि हिते। सो उचारण खे सम्झो, इंग्लिश खे पंहिंजे तरीक़े सां उनखे जेके आहे उनखे प्रोनाउंसिएशन सां सही कयो। सो सिंस क्रिसमस खां वठी। सिंस ईद खां वठी। सिंस आई वॉज 10 years old, जॾहिं मां 10 सालनि जो हुउसि तॾहिं खां वठी। हाणे जेको पास्ट जेको टेंस आहे न, सिंपल पास्ट, उन खां वठी पोइ सिंस लॻाइणी पवंदी, छो मां 10 सालनि जो हुउसि तॾहिं खां वठी। हाणे जॾहिं 10 सालनि जो हो, मिसाल 2000 में पैदा थियो, हिन में 1990 में पैदा थियो, त हाणे 2000 में ही 10 सालनि जो हुयो न, माना 2000 खां वठी न, सन 2000 खां वठी थियो न। ॾिसो साॻियो ई वापसि आयासीं त शुरूआती टाइम ॿुधायो न, पैदा थियो 1990 में, ऐं हुनजी उमिरि आहे महिल 10 साल, ओॾी महिल 10 साल हुई जेॾी महिल माना हू आयो। हाणे 10 सालनि खां पोइ हू थो चए त सिंस आई वॉज 10 years old, जॾहिं मां 10 साल जो हुउसि, त मां ओॾी महिल थो ॿुधाए त सिंस 2000, माना मिसाल 90 में पैदा थियो त 2000 खां वठी थियो न। त इन खे सम्झणो आहे, पास्ट टेंस जेको ॿुधाईंदो आहे उहो बि स्टार्ट ऑफ द पीरियड हूंदो आहे, ठीकु आहे न। ऐं सिंस वी अराइव्ड, जॾहिं असां पहुतासीं तॾहिं खां वठी, पास्ट सिंपल टेंस आहे। सिंस वी अराइव्ड, जॾहिं पहुतासीं त माना उहो कॾहिं पहुता, उहो टाइम ॿुधायो, बसि सूमर ते पहुतासीं, सिंस मंडे थियो न। सिंस वी अराइव्ड, जॾहिं असां पहुतासीं, सिंस मंडे यानी, छो उहा हुनखे ख़बर हूंदी आहे जंहिंखे ॿुधाए थो वञे, जॾहिं असां पहुतासीं माना उन ॾींहं जी तोखे ख़बर आहे। इन करे असां बि सिंस पहुती, छो स्टार्ट आहे, सिंस मंडे आहे, यानी हुनखे ख़बर आहे त मंडे ते असां पहुतासीं, जॾहिं असां पहुतासीं तॾहिं खां वठी।
तो हाणे जुमला हिननि जा पढ़ूं ॿिन्ही जा ठहूं इंग्लिश जा. Here Richard has been in Canada for 6 months. Richard कैनेडा में 6 महीननि खां वठी आहे. ठीकु आहे. Since 6 months न थींदो, गुज़िरियल टाइम आहे, इन करे 4 लॻंदी. 6 महीननि खां वठी कैनेडा में आहे. हिनमहिल जेको आहे सो कहिड़ो महीनो थो हले? अंदाज़ो हणो, अक्टूबर नवंबर थो हले. नवंबर खां 6 महीना पोइ हिते कटियोसि त कहिड़ो महीनो थियो? 3 महीना कटियोसि. अक्टूबर 1 ऐं सेप्टेंबर, ऑगस्ट यानी ऐं जुलाई, जून ऐं मई. सिंस मई. हाँ, रिचर्ड हैज़ बिन इन कैनेडा सिंस मई 2016. ठीकु आहे. यानी सम्झो त शुरूआत इनखे पीरियड गुज़री आयल आहे, इन करे फॉर 6 months. तव्हां उते हक़ीक़ी टाइम जांच कंदो त पोइ हिते 6 महीना कटियोसि कहिड़ो महीनो थो हले, पोइ हिते 6 कटींदोसि, तव्हांखे शुरूआत ॿुधाईंदो मई खां वठी. सिंधी में मई चवंदा आहियूं, इंग्लिश में चवंदा आहिनि मई. ठीकु आहे. इन जे वरी जेको आहे साम्हूं जुमलो आहे, हिते जनवरी आहे इस्तेमालु थियो आहे. जनवरी. रिचर्ड हैज़ बिन इन कैनेडा सिंस जनवरी. जनवरी खां वठी जेको आहे सो कैनेडा में आहे, यानी फ्रॉम जनवरी टू नाउ. माना जनवरी खां हिनमहिल ताईं टाइम गुज़री आयल आहे न. जनवरी खां हिनमहिल ताईं उहो कैनेडा में आहे रिचर्ड. छो की असां पंहिंजो अंदाज़ो हुयोसीं जेको असां वटि टाइम हलंदड़ हुयो उन मुताबिक़ जुमिलो ठाहियोसीं. हिते वरी ठहियलु जुड़ियल आहे, यानी जनवरी खां वठी, यानी उहो कहिड़ो महीनो थो हलाइनि? 6 महीना खां वठी आहे उते आहे त जनवरी. हाणे माना जनवरी खां त न जनवरी, हाणे जनवरी, फेब्रुवरी, मार्च, अप्रैल, मई, जून माना थियो आहे. हिनमहिल उते जून थो हले. हाँ, जून थो हले न. हिनमहिल जून थो हले न. 6 महीननि खां वठी उते आहे त माना जून महीनो थो हले. ठीकु आहे. सम्झो जनवरी खां वठी जॾहिं उते आहे 6 महीना थिया त जून थियो न. हाणे सम्झो न. हाणे ॿियो जुमिलो पढ़ूं. We've been waiting for 2 hours. असां 2 कलाकनि खां वठी इंतज़ारु था कयूं पिया. हाणे हिते वरी कंटिन्यूअस मसलो साॻियो ई अची वेंदो. हिते we've been माना we have been. त इहो माना इहा करंदा त बाबा असां 2 कलाकनि खां वठी इंतज़ारु पए करे रहिया आहियूं. पए करे चुका आहियूं. सॉरी, चुका जो लफ़्ज़ जुड़े ना परफेक्ट में हिते जेके असां वटि पढ़ाइनि था या पढ़नि था. ओल्ड मैथडोलॉजी, पुराणा तरीक़ा. सिंधी जो खानो ख़राबु करे छॾियूं ॿोली जो माज़रत सां, अफ़सोस सां चवणो थो पए. सफ़ा अंग्रेज़ी त सिखीसीं पर सिंधी जेका आई पंहिंजी उनखे बि बिगाड़ियोसीं. वाह जी जेका छा इहे तरीक़ो आहे हिननि जो. We've been waiting for 2 hours. असां 2 कलाकनि खां वठी इंतज़ारु था वेठा कयूं. इंतज़ारु पिया था कयूं, इंतज़ारु करे रहिया आहियूं, इंतज़ारु था कयूं. कंटिन्यूअस में ॻाल्हाईंदा आहियूं असां. इहो सिंपल में ईअं सिंधी ॿोली असां ईअं ॻाल्हाईंदा आहियूं. ईअं ठहे थो त असां 2 कलाकनि खां वठी इंतज़ारु करे पए चुका आहियूं. हाणे चुका जो विझणु ज़रूरी आहे छो जो परफेक्ट थी वियो न. निशानियूं जो सेखारींदो शागिर्दनि खे त शागिर्दनि खे बि उहा सम्झ में ईंदी न. सर परफेक्ट आहे या परफेक्ट आहे. पोइ सर जे चुको करे, चुका करे या चुकी करे, त उहो मजबूरन हुनखे विझणो पवंदो. चुका जो विझंदो त सिंधी असांजी ठहे ई कोन थी. आहे मां त कोन महसूसु कई आहे, न असांजे अबे ॻाल्हाई आहे, न असांजे ॾाॾे अहिड़ी ॿोली ॻाल्हाई आहे. असां 2 कलाकनि खां वठी तव्हांजो इंतज़ारु पए करे चुका आहियूं. मुंहिंजे ख़्याल में असां वटि इलाइक़े में मुंहिंजे में त न ॻाल्हाई वेंदी आहे हिते. पोइ मथां हाणे ॿिए हंधि किथे ॻाल्हाई वेंदी हुजे जिन इहा ग्रामर हेॾे मोकिले छॾियो आहे सिंधी वारो. ट्रांसलेशन सिंधी में उहा कयो जंहिंजो मक़सदु ऐं माना पंहिंजी ॿोली में ॻाल्हाई वेंदी हुजे. हरू भरू हिननि ॻाल्हियुनि ते न हलो त हेसि ते नज़र पहुची वञे तव्हां ते, त चुका ते अची वञे दिमाग़ तव्हांजो. ठीकु आहे. हिते सिंस 2 hours न थींदो, 4 थींदो. नॉट लिखियलु आहे न. We've been waiting since 9 o'clock. असां 9 वॻे खां वठी था इंतज़ारु कयूं. 9 वॻे खां वठी पूरा जेॾीमहिल 9 थिया शुरूआत आहे, यानी फ्रॉम 9 o'clock to now. 9 खां हिनमहिल ताईं अञा ताईं इंतज़ार में हूं. ठीकु आहे. इहा माना इंतज़ारु करे रहिया आहियूं या कयूं था. बसि हाणे जारी आहे न. वेठा हूं इंतज़ारु वेठा था कयूं. वेठा था कयूं तॾहिं चवां वेठा, बीठा कयूं तॾहिं बि ॻाल्हि साॻी आहे. वेठा इंतज़ारु था कयूं माना ज़रूरु थिए न वेठो हुजे माण्हू. तव्हां वरी लफ़्ज़नि ते गौर कंदो. हाणे वेठा जो जॾहिं कयो अथव त माना वी बिन वेटिंग सिटिंग, पोइ ईअं कयूंसि न ट्रांसलेशन. माना लफ़्ज़नि ते गौर करे ऐं हरूभरू माना खे बिगाड़णु. असां वेठा था, तव्हां इंतज़ारु कयो किथे आहियो. हालांकि बीठा हुजनि भई, तव्हां ईअं चवंदो साईं असां तव्हांजो वेठा था इंतज़ारु कयूं, हाणे आयो होरा बीठा, पर माना त थिए थी न साईं ॻाल्हि आहे न. इंतज़ारु पिया कनि न. लफ़्ज़नि ते गौर करण जी कहिड़ी ज़रूरत आहे. त वेठा हली चऊं त इंग्लिश में हाणे सिटिंग हणूं. ईअं न सम्झो पर माण्हुनि खे सम्झो थोरो.
आई हैव लिव्ड इन लंडन फॉर अ लॉन्ग टाइम। वरे घणे अरसे खां वठी, घणे वक़्त खां वठी मां लंडन में रहंदो आहियां या रहंदी आहियां या रहां थो। ठीकु आहे। आई हैव लिव्ड इन लंडन सिंस आई वॉज 10 years old। मां जॾहिं 10 सालनि जो हुउमि तॾहिं खां वठी मां लंडन में थो रहां। सिंधी में माना ड्रैग थी वई हिते थोरी घणी, माना जॾहिं मां 10 सालनि जो हुउमि तॾहिं खां वठी, ठीकु आहे न, लंडन में थो रहां। जेकॾहिं इहा माना खणो मां जेको आहे सो मां 10 सालनि जो हुयुसि खां वठी लंडन में रहां थो, सिंसी माना ईअं कयां मां 10 सालनि जो हुयुसि खां वठी लंडन में रहां थो, त माना ई नथी करे। इन करे जॾहिं मां 10 सालनि जो हुयुमि तॾहिं खां वठी मां लंडन में थो रहां। सही आहे न, इहा माना असां पंहिंजी सिंधी आहे। हर गुरु लफ़्ज़नि ते गौर कयो। हाणे तॾहिं जी लफ़्ज़ कान वठो तॾहिं, सो तॾहिं माना दे टाइम, उहा माना हिते कढणी न आहे, सम्झणो आहे। हाणे अॻो खे सम्झूं। सिंस ऐं फॉर जा इहे जुमिला हुया जेके परफेक्ट खे जेको आहे सो क्रिएट कंदा आहिनि, छो जो ॿुधाईंदा आहिनि त टाइम गुज़री आयल आहे, गुज़री आयो आहे। इन करे उहे जेके बि सिंपल या कंटिन्यूअस टेंस जा जुमिला हूंदा आहिनि सभु परफेक्ट थी पवंदा आहिनि। उनजी फॉर्मेशन इहा हूंदी आहे, हैव हैज़ प्रेज़ेंट में हूंदो आहे, हेल्पिंग वर्ब, उन खां पोइ पास्ट पार्टिसिपल जी मेन वर्ब वारी सूरत इस्तेमालु थींदी आहे। ठीकु आहे। बाक़ी अॻो जो मामलो जेको आहे सो अलॻि आहे, उहो पास्ट सिंपल टेंस सां ई इस्तेमालु करे सघिजे थो। सिंधी में माना कहिड़ी बि कढोसि पोइ जुमिलनि जे मुताबिक़ हुजे, जेका निकिरी अचे माना उनजे मीनिंग ऐं मक़सद खे ज़ाहिर करे, पोइ तव्हांजूं 2-3 माना निरंतर निकिरी सघनि थियूं, को फ़र्क़ु नथो पए, सेंस ऐं मतिलबु साॻियो ई हुजे। हाणे अॻो खे वठूं था। अॻो माना बिफोर नाउ, माना हाणे खां थोरो अॻु। ठीकु आहे। सुज़न स्टार्टेड हर न्यू जॉब 3 weeks अॻो, माना सुज़न पंहिंजी जॉब 3 हफ़्ता अॻु शुरू कई। हाणे 3 weeks अॻो माना 3 हफ़्ता अॻु, माना हाणे खां बिफोर नाउ। बिफोर नाउ माना 3 weeks अॻो, बिफोर नाउ अची वियो न। 3 weeks बिफोर नाउ, अॻो जी माना इहा आहे, माना हाणे खां 3 हफ़्ता अॻु। 3 weeks माना इहा लफ़्ज़ माना इहो आहे त माना सुज़न पंहिंजी जॉब हाणे खां 3 हफ़्ता अॻु शुरू कई। हाणे थोरो वरी माना ते गौर कंदासीं, हिते थोरो बहस जी ज़रूरत आहे। सिंधी जे अंदरि असां आम तौर ते ईअं ॻाईंदा आहियूं, सुज़न 3 हफ़्ता अॻु जॉब शुरू कई आहे। शुरू कई आहे, शुरू कई अथई जॉब 3 हफ़्ता अॻु शुरू कई अथई न। हाणे कई आहे जो जेको लफ़्ज़ अची वियो, इहा मीनिंग तव्हां हिन जी क्लियर आहे, माना शुरू कई हुई न, 3 हफ़्ता अॻु शुरू कई। शुरू जेका कोन्हे, 3 हफ़्ता अॻु जेका सो शुरू कई आहे। हाणे जेको आहे सो शुरू कई हुई या शुरू कई आहे, असां सिंधी में इहा ॻाल्हाईंदा आहियूं। हाणे हिन ते वरी गौर करण जी ज़रूरत आहे त लफ़्ज़नि ते बाबा 3 हफ़्ता अॻु शुरू कई आहे, त तव्हां वरी माना इहा कढंदोसि त हाणे शुरू कई आहे, कया आहिनि, कयूं आहिनि। इहा माना कंस्ट्रक्शन सेखारी वेंदी आहे। ग्रामर दान असां वारा हितां वारा पाकिस्तानी सेखारींदा आहिनि, ख़ासि करे स्पेशल सिंधी असांजा, त बाबा कयो आहे, कई आहे, कया आहिनि, माना परफेक्ट टेंस आहे। हाणे हिते त पास्ट सिंपल टेंस जी जेका ॻाल्हि थी हले, जेको माज़ी जे अंदरि तव्हां कमु कयो। सुज़न पंहिंजी जॉब 3 हफ़्ता अॻु शुरू कई आहे, 3 हफ़्ता अॻु शुरू कई आहे। हाणे हिते मां जेकॾहिं तव्हां वटि आयो आहियां पढ़ाइण जे लाइ, मां कलाक अॻु में हिते आयो आहियां, ॻाल्हि साॻी आहे न। कलाक मूंखे यानी कलाक थियो आहे, मूंखे हिते आहे, इन जी माना इहा आहे, मां कलाक अॻु हिते आहियां। माज़ी जी ॻाल्हि थो कयां न, माना मां हिते जॾहिं आयो हुउसि कलाक खनि अॻु में आयो हुउसि, माना साॻी आहे। कलाक खनि अॻु में आयो हुउसि या कलाक खनि अॻु में आयो आहियां, ॻाल्हि साॻी आहे। भली आयो हुयुसि चवां, आयो आहियां चवां, जेका ॻाल्हि साॻे मक़सद खे ज़ाहिर करे तव्हांखे इंग्लिश जे अंदरि उहा ई इस्तेमालु करणी आहे। जॾहिं अॻो इस्तेमालु थींदी त लाज़मी तौर ते तव्हांखे पास्ट सिंपल टेंस हेॾां इस्तेमालु करणो हूंदो। हेॾे हिन में हेठि लिखियल आहे ॻाल्हि इहा, चए थो वी यूज़ विद द पास्ट। ठीकु आहे न, वी यूज़ अॻो विद द पास्ट। असां सिर्फ़ु पास्ट सिंपल टेंस में इस्तेमालु कंदा आहियूं अॻो। यादि करे छॾियो, पॉइंट लिखियल वेठो हुननि जे हेठो, वी यूज़ अॻो विद द पास्ट, सिर्फ़ु पास्ट सां इस्तेमालु कंदा आहियूं, पास्ट सिंपल टेंस सां। जेकॾहिं स्टार्टेड, डिड, हैड, वाज़, एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह। सम्झ में ॻाल्हि अचे थी? यानी अॻो जो लफ़्ज़ जॾहिं बि इंग्लिश में इस्तेमालु कंदव उहो पास्ट सिंपल टेंस जो जुमिलो हूंदो। भली सिंधी में तव्हां चओ त मां कलाक अॻु में आयो आहियां, 3 हफ़्ता अॻु मूं पढ़ाई शुरू कई आहे, 3 हफ़्ता अॻु असां हिते आया आहियूं नसीराबाद में। भली कहिड़ा बि सिंधी में आहियां चओ, प्रेज़ेंट में फ़र्क़ु नथो पए, पर इहा ॻाल्हि त माज़ीअ जी आहे न। इंग्लिश में ट्रांसलेशन तव्हांखे ईअं ई करणी पवंदी, सिंधी खां इंग्लिश में। हाणे हिनखे तव्हां आज़माए ॾिसो, हीउ जुमिलो लिखियल आहे, सुज़न स्टार्टेड हर न्यू जॉब 3 weeks अॻो। सुज़न पंहिंजी जॉब 3 हफ़्ता अॻु शुरू कई आहे। इहो सिंधीअ में लिखो, कंहिं टीचर खे वञी ॾियो, उन जी ट्रांसलेशन ख़बर अथव कीअं कंदो उहो। सुज़न हैज़ स्टार्टेड हर न्यू जॉब 3
जेको आहे सो वीक्स अगो। हाणे हैज़ स्टार्ट जो शुरू कई आहे माना परफेक्ट आहे न चवंदो, लफ़्ज़नि ते जो गौर कराए थो पाण बि त ॿियनि खे बि त अचर इहो थींदो न ट्रांसलेशन जो। पर न, जॾहिं बि अगो जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो उन जे लाइ पास्ट सिंपल टेंस इस्तेमालु करिणो आहे। दिस इज़ द इंग्लिश रूल, अंग्रेज़ी जो कानून आहे इहो। अंग्रेज़ी खे अंग्रेज़ी वारे तरीक़े में सिखो पुट। सिंधी असांजी ॿोली आहे, असां चवंदा आहियूं टे हफ़्ता अॻु हुन शुरू कई हुई या 3 हफ़्ता अॻु शुरू कई आहे, सेम साॻी ॻाल्हि आहे। हिन में माना में ज़रो फ़र्क़ु नथो अचे। मां तव्हांखे जीअं हाणे मिसाल ॾिनुमि, मां कलाकु अॻु हिते आयो आहियां या चवां मां कलाकु अॻु हिते आयो हुयुसि, फ़र्क़ु ॿुधायो मूंखे माना में, ज़रो बि फ़र्क़ु आहे कोन्हे। तव्हां महीनो अॻु ट्यूशन शुरू कई आहे या तव्हां महीनो अॻु ट्यूशन शुरू कई हुई मूं वटि, फ़र्क़ु आहे हिन में, माना में फ़र्क़ु को बि कोन्हे न। भली चवां शुरू कई आहे, शुरू कई हुई, को फ़र्क़ु कोन्हे, पास्ट सिंपल टेंस जो जुमिलो आहे। वरी अञा हिते आहे त कई आहे, कई हुई, वरी पास्ट परफेक्ट थो थी वञे हिननि वटि। टीचर्स बसि अठां चयो फॉर्मेशन इहा सेखारींदा आहिनि न। कई आहे माना प्रेज़ेंट परफेक्ट, कई हुई माना पास्ट परफेक्ट। इंग्लिश में वरी हुनखे ईअं करिणो पवंदो, फ़र्ज़ु थी थो वञे तव्हांजे मथां। टीचर्स तव्हांखे सेखारींदा, पोइ तव्हांजे मथां इहा ॻाल्हि हाणे फ़र्ज़ु थी वञे त बाबा कई आहे माना प्रेज़ेंट परफेक्ट अथव, कई हुई माना पास्ट परफेक्ट अथव। बसि पोइ हाणे तव्हांजो अलाही हाफ़िज़ आहे, अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं इंग्लिश तव्हां ठाही पोइ तव्हां कामयाबु थियो। हा बसि ॿुधो हाणे। सो सूज़न स्टार्टेड न्यू जॉब 3 weeks ago, माना 3 weeks before now। ॿियो जुमिलो आहे वेयर डिड टॉम गो आउट, व्हेन डिड टॉम गो आउट। देखो टॉम केॾी महिल ॿाहिरि निकिरी वियो या केॾी महिल निकिरी वियो आहे, ॻाल्हि साॻी आहे। केॾी महिल निकिरी वियो आहे टॉम, हुन चयुसि 10 minutes ago, यानी ही वेंट आउट 10 minutes ago जो शॉर्ट जुमिलो आहे, शॉर्ट में मुख़्तसिर जुमिलो 10 minutes ago, 10 मिंट अॻु। सिंधी में तकड़ में चवंदा आहियूं न असां बि, यानी 10 मिंट अॻु वियो आहे, तव्हां निकिरी वियो आहे, वियो हुयो 10 मिंट अॻु निकिरी, को फ़र्क़ु कोन थो पए माना में। न परफेक्ट जा जुमिला न आहिनि इहे, पास्ट सिंपल जा फिनिश टाइम ॿुधायो थो वञे, फिनिश टाइम आहे, ठीकु आहे। आई हैड डिनर एन आवर अगो, मां कलाकु अॻु नाश्तो कयो आहे, उहो डिनर कई आहे। मैन मील ऑफ द डे, माना मंझंदि जी मानी थींदी आहे वेंदे सिजल ते ताईं, माना वॾी जेके घणे में घणो हिते खाधो ईंदो आहे हुनखे डिनर चवंदा आहिनि, वेंदे राति ताईं माना हूंदो आहे। मैन मील ऑफ द डे इंग्लिश जी डेफिनेशन इहा आहे। असां वटि जेको आहे सो लंच थींदी आहे, डिनर असां जेको आहे सो माना लॻंदा आहियूं, हर कंहिंजो पंहिंजी आहे तरीक़ा। सो आई हैड डिनर एन आवर अगो, कलाकु अॻु मूं डिनर कई आहे या कई हुई, ठीकु आहे। हाणे हिन में हेड जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे, वरी मुसीबत कान थी वेंदी, पास्ट परफेक्ट थी वियो भाउ, छो जो हेड लॻियल आहे न हिते, हेड जो लॻो त हाणे पास्ट परफेक्ट थी वियो, छो जो हेड लॻो पियो आहे। छल लफ़्ज़ रुगो अचे, बाक़ी ग्रामर पंहिंजो इजाद करिणो आहे, तव्हांखे पंहिंजी ठाहिणी आहे। बाबा पास्ट सिंपल टेंस आहे, हेड जी माना हिते ईट जी माना आहे, हेड माना एट, आई एट डिनर एन आवर अगो, कलाकु अॻु मूं जेको आहे सो डिनर कई आहे। एट, ईट जो पास्ट टेंस एट आहे, हैव जो पास्ट टेंस हेड आहे, पास्ट सिंपल टेंस आहे हिते, पास्ट सिंपल टेंस। वरी मुसीबत आहे हैव ऐं हेस सां असां वटि पाकिस्तान में, छल नज़र पए रुगो हुन ते लफ़्ज़नि ते। सो ॿियो जो पढ़ूं, लाइफ वॉज वेरी डिफिकल्ट 100 years ago, 100 साल अॻु ज़िंदगी सफ़ा मुख़्तलिफ़ हुई, सफ़ा मटियल हूंदी हुई, सम्झो आहे माज़ी जी ॻाल्हि आहे। सो 100 years ago, हाणे चए थो यूज़, हाणे अॻोड़े ॿुधायोमांव अगो, इन अगो वारो लफ़्ज़ पास्ट सिंपल टेंस सां इस्तेमालु कंदा आहियूं, स्टार्टेड, डिड, हैड, वाज़ वग़ैरह वग़ैरह, हिकिड़ो हिकिड़ो वर्ब आहे। हाणे चए थो कंपेयर कयो गो, अगो ऐं फॉर खे हिक ॿिए सां जेको आहे सो भेटाए ॾिसो, कंपेरिसन कंदासीं हिन जो, भेटरींदासीं हिनखे। व्हेन डिड जिल अराइव इन आयरलैंड, हाणे जिल आयरलैंड में केॾी महिल आई, केॾी महिल आई हुई या केॾी महिल आई आहे, छो जो वैन जो जेको लफ़्ज़ ॿुधे थो, ॿुधाए थो वैन सवाल पुछण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, उहो पास्ट सिंपल टेंस खे थो ज़ाहिर करे थी, इन करे जेको आहे सो इन लाइ डिड इस्तेमालु थी हेल्पिंग वर्ब तौरु। वैन डिड जिल अराइव इन आयरलैंड, माना जिल आयरलैंड में कॾहिं आई हुई, कॾहिं आई आहे, कॾहिं आई, ख़ाली आई चऊं, आई हुई, आई आहे, सिंधी में टिनी जी माना में को फ़र्क़ु नथो अचे, उहो टाइम ॿुधायो त कॾहिं आई आहे। हाणे उहा आई, शी अराइव्ड इन आयरलैंड 3 days ago, 3 ॾींहं अॻु आई, टाइम ॿुधायो थो न, अॻो जी माना 3 ॾींहं अॻु आई, 3 ॾींहं अॻु आई आहे, 3 ॾींहं अॻु, सम्झ में ॻाल्हि अचे थी हाणे। सो हाउ लॉन्ग अची वञो, हाउ लॉन्ग जो लफ़्ज़ परफेक्ट वारो, टाइम ॿुधाइणो फिरण लाइ वक़्त खां वठी। हाउ लॉन्ग हैज़ शी बीन
हाणे इहा जेको आहे सो बीन वारो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हैज़ हैव हेल्पिंग वर्ब आहे हिते हाउ लॉन्ग हैज़ शी बीन इन आयरलैंड केतिरे वक़्त खां वठी आयरलैंड में आहे केतिरे वक़्त खां वठी आहे शी हैज़ बीन इन आयरलैंड फॉर 3 days 3 ॾींहंनि खां वठी हुते आयरलैंड में आहे हुते मथे जुमिले छा आहे 3 ॾींहं अॻु पहुती आहे हेठे जुमिले जी माना छा आहे उहो 3 ॾींहंनि खां वठी हुते आयरलैंड में आहे हो जेको जुमिलो ॿुधाए थो त माना फिनिश टाइम थो ॿुधाए 3 ॾींहं गुज़री विया आहिनि 3 ॾींहं अॻु आई आहे माना हुते हिन जी माना बि ईअं आहे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि अञा हुते आहे पर फिनिश टाइम ॿुधाइण जे लाइ अॻो जो लफ़्ज़ ईंदो फिनिश टाइम आहे इन करे उन जे लाइ तव्हांखे पास सिंपल टेंस इस्तेमालु करिणो आहे बाक़ी जेको परफेक्ट वारो आहे उहो गुज़री आयल टाइम आहे जेको ॿुधाइणो थो न इंडिकेट थो करे ठीकु आहे उन जे लाइ वरी परफेक्ट हैज़ बीन इस्तेमालु कंदो आहे फॉर 3 days ठीकु आहे हाणे इन जी जेको एक्सरसाइज हिते पूरी थी परफेक्ट प्रेज़ेंट परफेक्ट जेको आहे सो फॉर ऐं सिंस तव्हां 18 यूनिट में पोइ हिते पढ़ी आया आहियो ऐं इन जा ॿियनि जा इस्तेमालु जीअं ॾिसो फ्रॉम अनटिल सिंस फॉर इहो यूनिट 97 में जेको आहे सो तव्हां ॾिसी सघंदो फॉर एंड ड्यूरिंग इहे यूनिट जेको आहे तव्हांजो 98 वारो हूंदो ड्यूरिंग फॉर वग़ैरह वग़ैरह इन जा मुख़्तलिफ़ इस्तेमाल आहिनि इहे इनखे जेको आहे सो पढ़ण जी ज़रूरत आहे